कर्गिस्तान में जेको कुछ थियो तमाम घणो दुख पहुतो। कर्गिस्तान जे परॾेही वज़ीर जी गुज़ारिश ते बशकेक जो दौरो मुलतवी कयो। सोशल मीडिया ते ग़लत ख़बरूं पखेड़ियूं पियूं वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पाण बि सूरत-हाल खे ॾिसी रहियो आहे। 130 शागिर्द पाकिस्तान पहुची चुका आहिनि। 540 शागिर्द अॼु ॾे पहुचंदा। लाहौर में वफ़ाक़ी वज़ीरनि अता तारण ऐं अमीर मक़ाम सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो त बशकेक में सिर्फ़ पाकिस्तानी शागिर्द न पर भारती, बांग्लादेश ऐं अरब मुल्कनि जे शागिर्दनि ते बि हमला थिया। मजमूई तौर ते 16 शागिर्द ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि में 4 खां 5 पाकिस्तानी शागिर्द बि शामिल आहिनि। कर्गिस्तान जे परॾेही वज़ीर सां फ़ोन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे। संदसि चवणु आहे त संदन मुल्क जे मुख़ालिफ़ धुर मुहिम हलाई रही आहे त हिते परॾेही शागिर्द छो था अचनि। सोशल मीडिया जे ख़बरुनि ते ध्यानु न ॾिनो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां कर्गिस्तान में मुक़र्रर पाकिस्तानी सफ़ीर जो फ़ोन ते राब्तो। पाकिस्तानी सफ़ीर वज़ीर आज़म के कर्गिस्तान जे नायब परॾेही वज़ीर सां थियल मुलाक़ात बाबति आगाह कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी हिदायत ते पाकिस्तानी शागिर्दनि जे वतन वापसीअ लाइ अॼु शाम ख़ासि जहाज़ कर्गिस्तान रवानो थींदो। ख़ासि जहाज़ जे उॾाम ते ख़र्च वफ़ाक़ी हुकूमत अदा कंदी। वज़ीर आज़म पारां ज़ख़्मी शागिर्दनि खे तरजीही बुनियाद ते पाकिस्तान पहुचाइण जी हिदायत। रात देर सां 180 शागिर्द बशकेक मां लाहौर पहुची विया। सिंध वासी 100 खां वधीक शागिर्द अञा ताईं कर्गिस्तान में फाथल। उमरकोट फासण शागिर्दियाणी डॉक्टर वर्षा मेघवार, दड़े वासी शाज़िब भुट्टो, जुनेद मेमण, पनो आकिर वासी डॉक्टर शायान समेजो, साम माजिद कुराई, टंडे मोहम्मद खान वासी, ब भाइर यासिर नवाज़, आसिफ नवाज़ सटियो ऐं नौशरो फरोज़ ज़िले जे 8 शागिर्दनि समेत सिंध जा 100 खां वधीक शागिर्द बशकेक में फाथल। संदन वालिदीन परेशान। बशकेक में फाथल शागिर्दनि पारां हुकूमत खे मदद जी अपील। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो, तरक़ियाती मंसूबनि जो जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे ॾियारी एक्सप्रेस वे, जाम सादिक पुल, शारह नूरजहान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऐं ॿियनि मंसूबनि जो जाइज़ो वरितो वियो। वॾे वज़ीर खे मुख़्तलिफ़ तरक़ियाती मंसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जी ख़ाली कयल सीट NA 148 मुल्तान ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। अली क़ासिम गिलानी ऐं तैमूर अल्ताफ़ मलिक समेत 8 उम्मीदवारनि में मुक़ाबिलो। हसास करार ॾिनल पोलिंग स्टेशन ते CCTV कैमराऊं ऐं वॉक थ्रू गेट लॻल। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त NA 148 ते शाम 5 वॻे ताईं बिना के वक़फ़े जे पोलिंग जारी रहंदी। हिंगोरजा में फुर दौरान मज़ाहमत ते दुकानदार क़त्ल। हिंगोरजा स्टाफ ते फ़ौरन दुकानदार जावेद भुट्टो खां फुर करण जी कोशिश कई। मज़ाहमत ते खेसि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। वाक़िए बाद जवाबदार फरार। इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़िए बाद शहर में ख़ौफ़ पखेड़ियल। कादिरपुर भरिसां सावन सुंदराणी तकरार तां अगवा बाद क़त्ल कयल नौजवान बहराम सावन जो मर्द ॻोठ गुलाम मुस्तफ़ा सावन में मिटीअ मां हवाले। गुज़िरे ॾींहुं सावन सुंदराणी तकरार तां हथियारबंदनि बहराम सावन खे क़त्ल करण बाद लाश ॾियण खां इनकार करे छॾियो हो। 17 कलाकनि ताईं कोशिशुनि खां पोइ जवाबदारनि लाश पुलिस हवाले कयो। जगबाबाद में मुगेरी बिरादरी जे बिंदुरनि में ज़मीन जी मालिकियत छेड़ो। फायरिंग में 4 ॼणा ज़ख़्मी। बका मोहम्मद थाने जी अदा ॻोठ हबीब शाह में ज़मीन जी मालिकियत मुगेरी बिरादरी जे बिंदुरनि में छेड़े सबब शौकत मुगेरी, नूर मोहम्मद ऐं अहमद मुगेरी समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। धुरनि में छिकतान बरक़रार।
गज़ा में इसराइली बरबियत बंद न थी। जबालिया में पनाहगीरनि जी कैंप ते इसराइली फोर्सेस जो हवाई हमलो, वधीक 28 फ़लस्तीनी शहीद। गज़ा में इसराइली बमबारी में शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग वधी 35,386 थी वियो। उत्तर ऐं ॾखण गज़ा में इसराइली फ़ौज हमास में चक्रियूं, ॿिन्ही तरफ़नि खां रतो छाण जो ख़दशो। गज़ा में गुज़िरियल हिकु हफ़्ते खां जारी इसराइली जारजत में वधीक 9 लख माण्हू बेघर। सॼी दुनिया में फ़लस्तीन सां ॿधी जे इज़हार लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा। लंडन में शहरनि तरफ़ां गज़ा में जंगबंदीअ ताईं एहतिजाज जारी रखण जो ऐलान। न्यूयॉर्क में मुज़ाहिरीन पारां फौरी तौर ते गज़ा ते बमबारी रोकण जो मुतालबो। ब्रुकलिन में सभई शागिर्द रस्तनि ते निकिरी आया। पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चक्रियूं। पुलिस केतिरनि ई मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करे वरितो। डबलिन, बार्सिलोना, जिनेवा, इस्तांबुल में बि रैलियूं कढियूं वयूं। अफगानिस्तान में बरसात तबाही मचाए छॾी। 50 खां वधीक माण्हू फ़ौत थी विया, केतिरा ई ज़ख़्मी। अफगानिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं ॿोॾि सबबि केतिरा ई घर ढही पट पइजी विया। रोड ऐं रस्ता तबाह। सऊदी अरब में मके ऐं रियाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु खां अरबा ताईं गजगोड़ सां मींहुं वसण जी अॻकथी। सऊदी अरब जे बादशाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ जी तबियत नासाज़ थी वई। सऊदी अरब जी ख़बर ॾींदड़ एजेंसी मुताबिक़ तेज़ बुखार जी शिकायत ते जदा जे अल-सलाम महल में सऊदी बादशाह शाह सलमान जो तिबी मुआइनो कयो वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार आऊं आहियां दुआ भुट्टो। हेडलाइन सां ॾिठियूं, हिते वठंदासीं मुख़्तसर ब्रेक।